चेहरे ने न्यारींदा त इन बाहि खे हेठि केरु कंदो। सुभान अल्लाह। जिब्रील अमीन पानी जो प्यालो खणी ईंदो, या रसूला ही वठो। साईं हीअं आङुरियूं मुबारक पंहिंजूं आङुरियूं मोड़े हीअं जो चंडो हणंदा, जेतिरी तेज़ीअ सां बाहि मथे निकिती हूंदी एतिरी तेज़ीअ सां वरी हेठि वेंदी। इहो पाणी कहिड़ो हूंदो। हुज़ूर जा उम्मती रातनि जो अलाह खे रोई जॾहिं ॿधाईंदा, गुनाहनि ते पिशेमान थी करे माफ़ी वठंदा, उहे जेके गिड़गिड़ाइनि था रोअनि था, अखियुनि मां जेको पाणी निकिरे थो ख़ौफ़े ख़ुदा जे करे, मलाइक उनखे जमा कंदा था वञनि। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो या बाहि ॿाहिरि निकिरंदी, हुज़ूर खे उहो पाणी ॾिनो वेंदो जेका उम्मत ख़ौफ़े ख़ुदा जे करे रुनी हूंदी, इहो प्याले में उहो पाणी हूंदो। साईं हीअं आङुरियूं मुबारक मोड़े हीअं जो कंदा त बाहि हेठि हली वेंदी। ये उम्मत जे गोड़न जी ताकत काने या रसूलुल्लाह जे आंगुरन मुबारक जी ताकत है। भला जिब्रील इयो प्यालो भरल खणी जहन्नम ते वरी उछलाए न, जिब्रील खणी दो हुजूर वट साईं आंगुरन मुबारक मोड़ींदा, ये मोड़ींदा ही छंडो जो हणंदा त जेतरी तेजी सां बाहर हूंदी ओतरी तेजी सां हेठ तॾहिं अल्लामा इकबाल जो जेतो तमाशा तो देखो जहन्नम की आतश, तमाशा तो देखो जहन्नम की आतश, लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। उर्दू आ समझो या का न समझो? वरे आवाज़ सां सुभान अल्लाह जाओ, अञा ज़ोर सां चओ। भला सिंधी वारे जी ॻाल्हि ॿुधो, मन उहा सोची सम्झो। जहन्नम के जदी हूंदी मौज मस्ती, जहन्नम से मस्तियूं कंदो, मथे पे उला छॾींदो। जहन्नम के जदी हूंदी मौज मस्ती, उन्नैया बाहि के भी हटाए का हस्ती, करे पार कश्ती आनींदो मुन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जीअं गुल गुलाबी आ सोहणो गुलन में। साईं दुआ फरमाई मौला इनके हलाल जो रिज़्क़ रोज़ी अता फरमा। साहबी हुजूर वटां निकितो, सिधो पंहिंजे घर में आयो, पंहिंजे घर वारीअ खां पुछे थो कर ख़बर जी कहिड़ी? जी साईं खां दुआ घुराए आयो आहियां, को असर ज़ाहिर थियो आहे? जी ॿी त का ख़बर कान्हे, पर पंहिंजे घर जे कुंड में जेको चंड पियो आहे सवेर खां वठी उहो ख़ुद ब ख़ुद हले पियो। सुभान अल्लाह जा खुद ब खुद हले तो खबर ना है किए तो हले जी हल तो हले दिसो जाल मुर्स बही साहब साहबियाणी आया जिस दवा कई जनर हले तो पियो गुण गुण जो आवाज लगो पियो आ का खबर काने उन में अन्न मता किथां थो अचे बसन का अटो करे थो घरवारी के चई अटो गड कर दुआ हुजूर जी याद साईं के दावत करे दावत ता खारायो शिकार भी को करे अचा शिकार भी करे आयो दावत भी दई आयो आयो सिधो पंहिंजे घर रा घर जो आयो त दरवाजे जे ॿाहिरां कनाए पियो त आवाज अचे थो या न पर आवाज ॿुधण जो कोन झंड जे हलण जो आवाज ॿुधण में न आयुसि घर आयो आहे घरवारी खां पुछे थो झंड जे हलण जो आवाज कोन थो अचे छो जी झंड बीही वियो कीअं बीठो जी झंड जो मथियो पुड़ मथे खणी मूं हेठ जो छॾियो उन खां पोइ झंड बीही वियो छो ईअं कई जी बस मूंखां थी वियो सा बि घरां निकितो आहे सिधो मुस्तफ़ा जे दरबार में आयो हुजूर खे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह झंड बीही वियो आहे
यो कौन थो ॿुधाए त मुंहिंजी घरवारीअ पुड़ खयो हो तंहिंजे करे चंड बीठो आहे इहा ॻाल्हि अञा साहबी ॿुधाई कान्हे का हुज़ूर खे सिर्फ़ एतिरो ॿुधाई या रसूला चंड बीह वियो आहे साईं फरमायो लालकुमा रफ़ातुमा हो तव्हां चंड खे मथे खयो आहे तॾहिं चंड बीह वियो आहे अगर तव्हां चंड जो पुड़ नथो मथे न खणो हा इहो चंड बीहे कोन हा हिकु ॾींहुं रुगो न हले हा महीनो न साल न 5 साल न 100 साल न 1000 साल न हुज़ूर फरमायो लदारत ला यौमिल क़ियामह इहो चंड कॾहिं बि कोन बीहे हा क़यामत अची वञे हा चंड बीहे कोन हा क़यामत ताईं हलंदो रहे हा